ये दरगाह पीर ज़ाकिरी जो 125 सालियानो जेको रूहानी तबाह थी रहियो आहे, उन मौक़े जे हवाले सां चंद लफ़्ज़ ऐं चंद गुज़ारिशूं हवाले साम्हूं रखजनि थियूं। ही जेके सूफ़िया किराम जूं दरगाहूं हुयूं, उहे सिर्फ़ु तबलीग ऐं माण्हुनि जे इख़लाक़ी दुरुस्तगी ऐं माण्हुनि खे इंसानियत मुहबत ऐं अमुन जे प्रचार करण जो हिकिड़ो वसीलो हुयूं। इहा ॿी ॻाल्हि आहे, इहा असांजी बदकिस्मती आहे त उहे दरगाहुनि तां हाणे उहो मैसेज या उहो पैगाम उन नमूने सां न पियो अचे ऐं हू पंहिंजे दरगाहुनि खे समाजी हैसियतुनि या सियासी हैसियतुनि जे हवाले सां वधीक तरजीह पिया ॾियनि, जॾहिं की हिननि दरगाहनि तां उहो रूहानी पैगाम अचणु खपे जंहिंजी न रुगो सरज़मीन सिंध खे ज़रूरत आहे, पर मां सम्झां थो अॼोकी जेका दुनिया जी सूरत हाल आहे उन में जेकॾहिं उहो पैगाम, छो जो उहो पैगाम इंटरनेशनल पैगाम आहे, आलमी पैगाम आहे, उनजी जेतिरे क़दुरु ज़रूरत आहे मां सम्झां थो त कॾहिं बि कान हुई। असांखे खपे त दरगाहनि जा जेके रूहानी तबाह थियनि था उन में असां पंहिंजे जेके बि मोतक़िद या मोहबती अचनि था उन्हनि खे इहो सेखारियूं त मज़हबी हमाहंगी, मज़हबनि जी इज़त, मुख़्तलिफ़ मज़हब जेके आहिनि उन्हनि जी रिस्पेक्ट ऐं पंहिंजे मज़हब जे हवाले सां पंहिंजे अक़ीदे ते पुख़्तो बीही ॿियनि जेके मसलक आहिनि, मुख़्तलिफ़ फ़िरका जेके आहिनि उन्हनि जो बि इज़त एतिराम। उनजो सबबु इहो आहे त तसौफ़ हिकिड़ो रवियो आहे ऐं उहो रवियो इन में ज़ाहिर थो थिए त तव्हांजी सॼे मख़लूक़ात ते ऐं उन जे ख़ालिक़ ते नज़र हुअणु खपे। जॾहिं तव्हांजी उन जे ख़ालिक़ ते नज़र हूंदी त सभु मख़लूक़ तव्हांखे बराबरि जी महसूसु थींदी, पर जेकॾहिं तव्हांजे सोच जो दाइरो सोढ़ो थो थिए, उनखे तव्हां पंहिंजे मसलकनि जे तहत तव्हां आणियो त पोइ उहो पंहिंजे फ़िरके ताईं त रही सघंदो, पर उहो पंहिंजे फ़िरके खां, पंहिंजे मज़हब खां ॿाहिरि निकिरी पूरी दुनिया ते। उनजो सबबु इहो आहे त रब जी हैसियत में रब जेको आहे सो रबुल आलमीन आहे, रबुल मुस्लिमीन या रबुल को ख़ासि कंहिंजो रब कोन्हे, दुनिया जो आलमनि जो, पूरी काइनात जो, बल्कि जेतिरियूं काइनातूं आहिनि उनजो रब आहे। ईअं ई वरी जेकॾहिं असां मज़हबी हवाले सां ॾिसंदासीं त रसूल पाक जेको आहे उहो रुगो मोमिननि जो या जो उन्हनि जे लाइ रहमत बणिजी न आयो, उहो गुनहगारनि लाइ बि रहमत आहे, रहमत लिल आलमीन आहे, उहो बि ईअं ई काइनातनि जी जेके बि आहिनि उन्हनि जो रहमत आहे। त असांजी सोच बि उन्हनि जे इन्हनि ॿिन्ही फ़लसफ़नि जे मुतलिक़ हुजे त असांजी बि जेका सोच हुजे उहा बि ईअं काइनातनि ताईं वसी हुजे, कंहिं मख़सूस दायरे में, कंहिं बि मख़सूस अक़ीदे में, कंहिं बि मख़सूस फ़िरके में, कंहिं बि मख़सूस मज़हब में। यकीन हर कंहिं वटि पंहिंजो मज़हब आहे, हर कंहिं वटि पंहिंजो फ़िरको आहे, पर ज़रूरत इन जी आहे त असां उन खां मथां थी इंसानियत जो सोचूं, पूरे दुनिया जो सोचूं। इंसान जे हिकिड़ो फ़ारसी शहर आहे त पूरी जेके इंसान आहिनि से हिक ॿिए जा उज़वा आहिनि, त जीअं हिकिड़े उज़वे खे तकलीफ़ थी अचे तीअं किथे बि दुनिया में जेकॾहिं कंहिंखे तकलीफ़ अचे त असां इहो महसूसु कयूं त असांखे तकलीफ़ आहे। ईअं ई जेकॾहिं असां मुहबत, अमुन, भाईचारो, सभु ऐं रवादारी त हीअ दुनिया जेका आहे, हीअ दुनिया जेका आहे साईं असांजे लाइ जन्नत जे मिसाल